अस्सलाम वालेकुम जी हसन दोस्तों। अच्छा, मैथ सिखण लाइ सभ खां पहिरियां असांखे ज़रूरी आहे त हीउ जेको बेड मास आहे इहो सिखजे, छो त बेड मास खां अलावा मैथ अधूरी आहे। त जेको बेड मास आहे उनखे आउं सीक्वेंस वाइज़ लिखियो आहे। ठीकु आहे, अवां पहिरियां इहो ॾिठो त बी फॉर छा आहे। ठीकु आहे, त बी फॉर हमेशह ब्रैकेट ॻणियो वेंदो आहे, E for exponent, D for division, M for multiplication, A for addition and S for subtraction। ठीक है, ही उन जूं निशानियूं आहिनि। ब्रैकेट्स हमेशह हीअं ईंदा आहिनि, एक्सपोनेंट A पावर n या इनखे अवां 2 पावर 2 या 2 पावर 3 भी ॻणे सघो था। उनखे अलावा ॿिया जेके बि पावर में हूंदा उन्हनि खे असीं एक्सपोनेंट काउंट कंदासूं। उन खां पोइ डिवीजन आहे, जंहिंखे सिंधी में असीं वंड चवंदा आहियूं, मल्टीप्लिकेशन यानी ज़र्ब, एडिशन यानी जोड़, सब्ट्रैक्शन यानी कट। त इहे शयूं आहिनि जेके बेड मास में ॻण थींदियूं आहिनि। ऐं मैथ में सभ खां अवल अगरि को सुवालु अचे थो, फ़र्ज़ु कयो जीअं ही आहे 5 + 7 मल्टीप्लाई बाय 2। ठीकु आहे, त इन जे हल करण जो तरीक़ो छा आहे, उन तरीक़े जे खे पढ़ण सम्झण लाइ अॻ में बेड मास खे सही नमूने सां सम्झणु लाज़मी आहे। त मैथ में थींदो ईअं आहे त जेको ब्रैकेट थींदो आहे उनखे अॻ में हल कयो वेंदो आहे। ठीकु आहे, ही ब्रैकेट जूं निशानियूं आहिनि। ऐं उन में तव्हां सिंधी में नंढी ॾिंगी, विची ॾिंगी ऐं वॾी ॾिंगी ॿुधी हूंदी। त विची ॾिंगी सभ खां अवल में उनखे हल कयो वेंदो आहे, उन खां पोइ विची ॾिंगी ऐं उन खां पोइ वॾी ॾिंगी। ही जॾहिं साल थींदा आहिनि उन खां पोइ एक्सपोनेंट साल थींदो आहे, उन खां पोइ डिवीजन यानी वंड, पोइ मल्टीप्लिकेशन यानी ज़र्ब, पोइ प्लस यानी जोड़ ऐं पोइ आख़िर में माइनस। ठीकु आहे, त हीअ सम्झण लाइ हिकु सुवालु हिते मूं लिखियो आहे जंहिंखे हल कयो आहे 5 + 7 ज़रबिया 2। त इनखे हल करण लाइ सभ खां पहिरियां अवी 7 ज़रबिया 2 खे हल कंदो। त जॾहिं 7 ज़रबिया 2 खे असीं ज़रब कंदासीं यानी ॾिस त इन जो जवाबु ईंदो 14। ठीकु आहे, त हिते मूं लिखियो आहे 5 प्लस, इहो प्लस निशानी सेम रहंदी, ऐं 7 ज़रबिया 2 इन जो जवाबु छा निकितो 14। त उहो 14 असीं हिते लिखंदासूं। ठीकु आहे, उन खां पोइ इन ॿिन्हिनि खे 14 ऐं 5 खे असीं जमा कंदासूं। त 14 ऐं 5 थी वेंदा 19। त इन जो जवाबु निकिरंदो 19। साॻी रीति हिते ॿियो सुवालु आहे जंहिंमें एक्सपोनेंट ऐं नंढी ॾिंगी जो वाधारो आहे। सभ खां पहिरियां मैथ में थींदो ईअं आहे, अव्हांखे सुवालु सम्झण जी ज़रूरत हूंदी आहे। त हिन सुवाल में नंढी ॾिंगी आहे ऐं एक्सपोनेंट बि आहे। त मथे जीअं अव्हांखे असीं सम्झायो हुओसीं त पहिरियां ब्रैकेट हल थींदो, उन खां पोइ एक्सपोनेंट यानी हीअ जेको पावर वारो आहे। त हिन सुवाल में बि ईअं आहे b - 3 पावर 2। ठीकु आहे, ऐं ज़रबिया 4/2। ठीकु आहे, त सभ खां पहिरियां असीं नंढी ॾिंगी जो हल कढंदासूं। 4 खे डिवाइड कंदासूं 2 सां। ठीकु आहे, त यकीनन 2 to the 4 2 भेरा लॻो त 0 बचो, त 2 आंसर आयो। मतिलबु कि 2 हिते जेको जवाबु ईंदो उहो हिन जी जॻह ते लिखंदासूं। हाणे 2 जेको लिखियो आहे असीं हिन जी जॻह ते लिखियोसीं। ठीकु आहे, उन खां पोइ असीं ही एक्सपोनेंट यानी पावर जो हल कढंदासूं। थींदो ईअं आहे, जंहिं बि डिजिट खे पावर जेतिरा हुजनि ओतिरनि सां ज़रब कबो आहे। हाणे 3 खे पावर 2 आहे, मतिलबु 3 ज़रबिया 2 चकर 3 लिखंदासूं, त इन जो निकिरंदो 9 जवाबु। त हिन एक्सपोनेंट जो जवाबु जेको निकितो उहो निकितो 9। उन 9 खे वरी असांखे अॻिते हली करे ज़रब करिणो आहे। ठीकु आहे, असांखे फ़िलहालु हिन जो सिर्फ़ु आंसर कढणो हो, जेको कढियो, बाक़ी निशानी ऐं 2 जी जॻह ते 2 सेम रहिया। 20 - 9 ज़रबिया 2। हाणे बेड मास जे रूल मुताबिक़ असांखे ज़रब हल करणी आहे। 9 ज़रबिया 2 मतिलबु 2 9 18। ठीकु आहे, हिते असीं 18 लिखियोसीं। 20 - 18। हाणे थींदो ईअं, 20 खे 18 कट करणा आहिनि। 20 मां 18, फ़र्ज़ु कयो तव्हां वटि 20 रुपया आहिनि, त 18 तव्हां कंहिंखे ॾेई छॾिया, बाक़ी यकीनी तव्हां वटि 2 बचंदा। ठीकु आहे,